लाहौर की एहतसाब अदालत मनी लॉन्ड्रिंग रेफरेंस में वज़ीर आज़म शहबाज शरीफ हमज़ा शहबाज के बरी करे छॾियो। शहबाज शरीफ हमज़ा शहबाज समेत ॿियनि जवाबदारनि उन केस में बरियत लाइ दरख़्वास्तूं दाख़िल कयूं हुयूं। नेब तरफ़ां इन केस में को सबूत पेश न कयो वियो ऐं नेब जे जांच ऑफिसर भी तस्दीक कई हुई त केस में को सबूत मौजूद नाहे, जंहिं अदालत एक जवाबदार खां सवाइ ॿियनि खे केस में बरी करे छॾियो। मनी लॉन्ड्रिंग केस में राबिया इमरान इश्तिहारी आहे, उन जा दाइमी गिरफ़्तारी वारंट जारी कया विया आहिनि। खैबर जे बाड़ा बाज़ार में थाने वेझो धमाको ऐं फायरिंग, एक पुलिस एहलकार शहीद, पुलिस एहलकारनि समेत 8 ॼणा ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। पुलिस मूजिब कंपाउंड के अंदर बाड़ा थाणो, सरकारी ऐं ॿियूं अहम ऑफिसूं आहिनि। थाने अंदर CTD सेल भी आहे। शुरुआती जांच मूजिब बाड़ा बाज़ार में धमाको ज़ाहिरी तौर आपघाती लॻी रहियो आहे। मुहर्रमुल हराम दौरान सॼे मुल्क में आइन के आर्टिकल 245 तहत फ़ौज मुक़रर करण जो फ़ैसिलो। वफ़ाक़ी घरू वज़ारत चइनी सूबनि समेत गिलगित बल्तिस्तान ऐं आज़ाद कश्मीर हुकूमत के ख़त उमाणे छॾिया। मुहर्रमुल हराम दौरान समूरनि मातमी जुलूसनि ऐं मजलिसुनि जी सिक्योरिटी फ़ौज जी ज़िम्मेवारी भी हूंदी। पुलिस सां गॾु पाक फ़ौज ऐं ॿिया क़ानून लागू कंदड़ इदारा सिक्योरिटी जा फ़र्ज़ सरअंजाम ॾींदा। सिंध में पहिरीं खां 10 मुहर्रमुल हराम ताईं कलम 144 लागू, घरू खाते नोटिफिकेशन जारी करे छॾियो। मोटरसाइकिल जी ॿेल सवारी ते पाबंदी हूंदी। पहिरीं खां 10 मुहर्रम ताईं हथियार खणी हलण समेत चुड़ ॾियारींदड़ वॉल चाकिंग, पोस्टर्स ऐं बैनर्स हणण ते पाबंदी हूंदी। सिंध समेत मुल्क के मुख़्तलिफ़ शहरनि में वक़्फ़े सां बरसात जो सिलसिलो जारी। पंजाब, KP, कश्मीर ऐं गिलगित बल्तिस्तान में बरसात। खैरपुर, अहमदपुर, पीर जो ॻोठ आलाणी, बोज़दार वॾा, नारो, खिपरो, खाई, हथूगो, भिट भाइटी ऐं ढलियार समेत अछड़े थर में बरसात। गर्मी जो ज़ोर टुटी वियो। बिजली जो निज़ाम दरमबरम, टंडो मस्ती, कोलाबजियल, राज़ी देरो, कुंभ, रतो देरो, कड़ियो घमर, तलहार, टंडो बागो, शेख भिरकियो, लालू रांक, गुलाब लखारी, मनहड़ो, बाडरे ऐं सीता रोड में भी बरसात। मौसमियात खाते जी कराची के मुख़्तलिफ़ इलाक़नि में अॼु ज़ोरदार बरसात जी अॻकथी थी। वाही पांधी समेत काछे में खीर थर जे जाबलू पट्टी ते गजगोड़ सां तेज़ बरसात खां पोइ नएं गाज 7 फुट वही आई। यूसी छिन्नी तोड़े यूसी सावड़ो जे केतिरनि ई ॻोठनि जो जोही तड़े दादू सां ज़मीनी राब्तो कटिजी वियो। नएं गाज जे तेज़ वहिकिरे खे ज़रई आबादी लाइ स्टॉक न करण सबबि वहिकिरो मंशूर ॾांहुं छोड़ थियण लॻो। अमरीका हिकु भेरो ॿीहर साइफर बाबति इल्ज़ामनि खे बेबुनियाद करार ॾेई छॾियो। अमरीकी पॾे खाते जो तर्जुमान मैथ्यू मिलर चवे थो, हर भेरे हिकु ई जवाबु ॾिनो त इल्ज़ाम बेबुनियाद आहिनि। अमरीका कंहिं बि मुल्क जी अंदरूनी सियासत में मुदाख़लत नाहे कंदो। साइफर बाबति केतिरा ई भेरा पहिरियां ई तरदीद करे चुका आहियूं। आप चाह रहे हैं सारी माफियाओं से मैं एक दिन लड़ लूं। हाँ यार, मैं हाफिज नहीं थोड़ी हूँ भाई, क्योंकि उनकी लड़ाई तो सिर्फ बातों से होती है, काम वाम तो करना नहीं है। तनकीद खत्म करो। पीपल्स पार्टी का एक एक कारकुन आपके साथ मिलकर इस शहर कराची की आवाम को रिलीफ देना चाहता है। इस शहर को हम सबको ओन करने की जरूरत है। कोई बड़ा दहशतगर्दी का वाक़या अल्हम्दुलिल्लाह 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 इस शहर में इस वक्त नहीं है। क्यों? क्योंकि हुकूमत क्लैरिटी के साथ काम कर रही है। कोरंगी काज़वे पुल जी अॾावत जी इफ़्तिताही तक़रीब मेयर कराची मुर्तज़ा वहाब कोरंगी काज़वे ते पुल जी तामीर जो इफ़्तिताह कयो। मुर्तज़ा वहाब जो चवणु आहे त बरसातुनि दौरान कोरंगी काज़वे पाणी हेठि अची वेंदो। पुल जी तामीर सां आवाम जो पुराणो मसइलो हल थी वेंदो। कोरंगी काज़वे ते पुल तामीर थियण सां सनअती इलाइक़े जे मज़दूरनि खे बि सहूलियत मिलंदी। शहरियुनि खे आसानियूं फराहम करण लाइ इंफ्रास्ट्रक्चर खे तरक़ी ॾींदा रहंदासीं। मुखालफ़नि जी तनक़ीद बावजूद कराची वासियुनि जी ख़िदमत कंदा रहंदासीं। बोर सबब बंद थी वियल कोटड़ी खां दादू ट्रैक बहाल। कोटड़ी खां दादू रेलवे ट्रैक मुकम्मल बहाल करे ट्रेनुनि लाइ खोलियो वियो। कोटड़ी खां सखर ॾांहुं पहिरीं मुसाफ़िर ट्रेन मोहन जो दड़ो मंज़िल ॾांहुं रवानी।
ट्रेन की रवानगी खां अॻु कोटड़ी रेलवे स्टेशन ते इफ़्तिताही तक़रीब कोठाई वई। मुसाफ़िर ट्रेन की बहाली सां शहरियुनि में ख़ुशी की लहर छायल। सखर में वापारी के क़त्ल नओं रुख अख्तियार करे वरितो। कातिल संदसि दोस्त निकितो गिरफ़्तार थियल जवाबदार पुलिस आॾो ॾोह जो एतराफ़ करे वरितो। बी सेक्शन थाणे जी हद में मुबैना फुर दौरान कपिड़े जो वापारी हमाद अंसारी मारिजी वियो हो। वापारी हमाद अंसारी के क़त्ल वारे वाक़े जा CCTV फुटेजिस मंज़र आम ते अची विया। फुटेजिस में हमाद अंसारी ऐं जवाबदार दोस्त उसामा शेख ख़रीद कयल कार वटि गॾु नज़र अची रहिया आहिनि। फुटेजिस में जवाबदार उसामा शेख कार जी रक़म जा 40 लख वठण बाद हमाद अंसारी के कार में वेहण दौरान पिस्टल जा फायर करे क़त्ल करण बाद कार भी काहे फरार थींदे नज़र अची रहियो आहे। जामशोरे में पुलिस वटे तहफ़ुज़ लाइ पहुतल नारी गोलियुनि जो खाज बणिजी वई। ॻोठ अल्लाह रखियो खोसो वासण शादीशुदा नारी महर ख़ातून बुलेदी हथियारबंदनि हथां क़त्ल। वारसनि जो चवणु आहे त जवाबदार इस्माइल पहोड़ नारी खे खमण जी कोशिश कई। मुज़ाहिमत ते खेसि क़त्ल कयो वियो। गौसपुर वेझो ॻोठ दड़े सुंदराणी वेझो इंडस हाईवे ते अणॼातल औरत जो पाणी जे तलाउ मां लाश हथ। गौसपुर पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खे रूरल हेल्थ सेंटर मुंतक़िल कयो। कंडियारे भरिसां मंगरिया बिरादरी जी बिंदुरियुनि में झेड़ो लठियूं ऐं सिरोटा लॻण सबबि नौजवान क़त्ल। ॻोठ मैरू वाहण में 40 साला जावेद पुट ट्रू मंगरियो धक लॻण सबबि मौके ते मारिजी वियो। पुलिस लाश तेविल में वठी अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। वाक़े जो केस दाख़िल न थियो। दोदापुर में पुनु भट्टी वारे इलाइक़े में ॾाहाणी बंगलाणी खूनी तकरार ॿीहर भड़की पियो। हिकु ॼणो क़त्ल। बंगलाणी धुर वटि महिमान थी आयल हिकु ॼणो ज़फ़र अली ॾाहाणी मारिजी वियो। लाश वाक़े वारे हंधि पयल। धुरियुनि में फायरिंग जो सिलसिलो वक़्फ़े सां हलंदड़ इलाइक़े में ॾहका पुलिस न पहुती। नौशर फिरोज़ वेझो ॻोठ कोड़ो लाशारी में कुछ ॾींहं अॻु झेड़े में ज़ख़्मी थियल ॻोठाणो फौत थी वियो। ज़ख़्मी शौकत लाशारी अस्पताल में इलाज दौरान दम ॾिनो। फौती ॻोठाणे जे वारसनि जो लाश रखी क़ौमी शाहराह ते धरणो ट्रैफ़िक मुअत्तल। वारसनि जो चवणु आहे त पुलिस जवाबदारनि खे गिरफ़्तार नाहे कयो। जवाबदारनि जी गिरफ़्तारीअ ताईं एहतिजाज जारी रहंदो। मीरपुर माथेले वेझो रामती जे कचे में मुबैना पुलिस मुक़ाबले में ज़ख़्मी थियल ॾोहारी दम ॾेई छॾियो। मारिजी ॾोहारी जो अंग वधी बथी वियो। मारिजी ॾोहारियुनि में शेरू शर ऐं शबीरू शर शामिल। पुलिस जो चवणु आहे त मारिजी ॾोहारी पुलिस एहलकारनि जे शहादत समेत मुख़्तलिफ़ केसनि में घुर्बल हो। गॾा वेझो सुपर हाईवे ते न्यू सब्ज़ी मंडी लॻ टायरनि जे दुकान ते फायरिंग हिकु ॼणो मारिजी वियो। वाक़े खां पोइ मछरियल माण्हुनि जो सुपर हाईवे ते एहतिजाजी धरणे सबबि सुपर हाईवे बंदि गाॾियुनि जूं कतारूं लॻी वियूं। नवाबशाह वेझो ज़हरीलो खाधो खाइण सबबि गुपचाणी वासी हिक ई ख़ानदान जा 9 ॼणा बेहोश। समूरनि घर भातियुनि खे इलाज लाइ PMU अस्पताल मुंतक़िल कयो वियो।